जब नाथ निरंजन अगोचर अगाधे, जब नाथ निरंजन गोचर गाधे, तब कौन छुटे कौन बंधन बाधे। तब कौन छूटे कौन बंधन बाधे। सदगुरु चवंता जॾी नाथ सभिनी को न्यारो इंद्रन को परे वो अथाह भगवान ही हुयो त केर आजाद हुयो ऐं केर बंधन में बधल हुयो। चो हरे राम। हरे राम। पूरी अष्टपदीअ में तहां वर्णन श्रवण करे रहा हो कि हिन सृष्टि जो संसार जो जेडी मल रचना क्रम न होंदो आ, जेडी मल अञा उत्पत्ति न थी आ, सभई प्राणी सभई भगवान में लीन होंदा आहिनि। भगवान महाविराट स्वरूप महाविष्णु में उन समय जी ॻाल्हि आहे जॾहिं कोई प्राणी कोन्हे त ॿुधायो केवल श्री भगवान आहिनि जेके सभिनि जा नाथ आहिनि, सभिनि जा मालिक आहिनि, स्वामी। इन करे उनजो नालो चयो आहे नाथ, जगन्नाथ। निरंजन जेको माया खां न्यारो आहे, खाली अखियुनि सां जेको नज़र नथो अचे, माया जो पर्दो हटण खां पोइ जंहिंजो अहसास थींदो आहे, अनुभव थींदो आहे, उहो निरंजन भगवान आहे। अगोचर यानी इंद्रन खां जेको न्यारो आहे, कोई केतिरी बि ताक़त लॻाए, हथ पेर हलाए, दिमाग़ हलाए, इन्हनि सां भगवान खे न पाए सघंदो। भगवान खे पाइण जो त भाव प्रेम ई रस्तो आहे, ज्ञान आहे। अगाधे यानी जेको अगाध आहे, अथाह अपार आहे, जंहिंजो पार कोन्हे, बेअंत आहे, अपरंपार आहे। जॾहिं अहिड़ो परमात्मा ई हुयो, जॾहिं श्री भगवान ई हुयो, उहो महाविष्णु श्री नारायण जो विराट रूप हुयो, असां सभु उन में समायल हुयासीं, त ॿुधायो केरु बंधन में हुयो ऐं केरु आज़ाद हुयो, स्वतंत्र हुयो। ॾिसो, राति आहे त ॾींहुं आहे, राति ई न हुजे त पोइ ॾींहुं चवण जी ज़रूरत ई कोन्हे। अशुद्धता आई त चवणो पियो हे शुद्ध आहे। दुख जे करे त सुख जो वजूद आहे, अंधेरो आहे त प्रकाश आहे, अंधेरो ई न हुजे त पोइ कहिड़ी रोशनी, सभु हिकु ई स्वरूप आहे। त अहिड़ी तरह सां जॾहिं बंधन ई कोन्हनि त पोइ वरी आज़ादी छा आहे। बंधन आहिनि, अगरि जीव माया में फाथल आहे तॾहिं त स्वतंत्र थींदो। ऐं बंधन ॿधल ई कोन्हे त कहिड़ा बंधन खोलियूं। यानी असीं जॾहिं भगवान में हूंदा आहियूं त सहज आनंद अवस्था में हूंदा आहियूं, मुक्त अवस्था में आहियूं। न बंधन आहिनि ऐं न मुक्तीअ जी ज़रूरत ई आहे। बिना बंधन जे कहिड़ा बंधन, कहिड़ी जंजीरियूं खोलियूं, ॿधल ई कोन्हनि त छा खोलियूं। त इहा अवस्था आहे जॾहिं असां भगवान में लीन हूंदा आहियूं। लेकिन हिन महिल जेको संसार हले थो इहो क्रियाशील आहे। हिन महिल संसार हली रहियो आहे, हिन महिल बंधन बि आहिनि, मोक्ष बि आहे, सभु कुझु आहे। लेकिन हिन महिल असां भगवान में लीन थी वञूं, भगवान खे यादि कयूं, या उहो आत्म ज्ञान अची वञे कि मां त उहो न आहियां, हे शरीर मां न आहियां, मां त उन जो स्वरूप आहियां, मां में कोई बंधन कोन्हे, त पोइ वरी सहज ई आनंद आहे। जहिड़ी तरह तव्हां भागवत में पुरंजन उपाख्यान ॿुधंदा आहियो कि जीव भगवान खां छुटी वठी आयो घुमण जे लाइ, भगवान चयईंसि जल्दी वापसि अचिजांइ, पर हेॾे अची करे माया में फासी पियो।
ऐं पाण खे पोइ स्त्री सम्झणु लॻो, पुरुष सम्झणु लॻो, राजा सम्झणु लॻो, ऐं शरीर जे मरण खे पंहिंजो मरण सम्झणु लॻो, हाहाकार करणु लॻो। तॾहिं भॻवान ब्राह्मण जे रूप में, संत जे गुरूअ जे रूप में आया ऐं उनखे आत्म बोध करायो। त ॾिस, तूं उहो न आहे जेको सम्झी वेठो आहे, पाण खे स्त्री सम्झी वेठो आहे। तूं त मुंहिंजो मित्र हुएं, यादि कर, मूंसां वचन करे आए मां घुमणु वञा थो, अहिड़ो घुमणु निकिते मूंखे ई भुलिजी वएं तूं। तॾहिं उनखे यादि अची वई। यादि याने जीअं अर्जुन चवनि था, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, कि मुंहिंजो मोह नष्ट थी वियो, मूंखे यादि अची वई, मां त आत्म स्वरूप आहियां। ओहो, ही कुझु बि कोन्हे, ही त हिकिड़ो कर्तव्य आहे मनुष्य जे जीवन जो। मां क्षत्रिय आहियां, मां युद्ध कंदुमि, बाक़ी त केरु मारे थो, केरु थो मरे। नष्टो मोह स्मृतिर्लब्धा। कीअं? तव्हांजी कृपा सां, तो प्रसाद, तव्हांजी कृपा सां मूंखे यादि अची वई। त जा त आत्म ज्ञान अची वञे साध संगत जी, या त वरी निर्मल निरंतर भक्ति अची वञे, तॾहिं उद्धार थींदो। ॿिन्ही मां हिकु शइ ज़रूरी आहे। हाणे तव्हां पाण सोचो कि हिन जीवन में आत्म ज्ञान ॿुधायो, थोरो सो बुखार अची वञे त सॼो ब्रह्म ज्ञान निकिरी थो वञे माण्हूअ जो। हा, थोरो सो सर्दी खांसी थी वञे, हा, मथे में सूरु पइजी वञे, सॼो ब्रह्म ज्ञान निकिरी थो वञे, यादि ई नथो रहे। चओ हरे कृष्ण। इन करे साध संगत जी, असां छा था करे सघूं? आत्म ज्ञान जे लाइ भॻवान खे प्रार्थना करे था सघूं। सोई जान है जेह देह जनाई, जानत तुम्हें तुम्हें होए जाई। प्रभु तूं कृपा करीं त असांखे उहो आत्म ज्ञान ॾे, तूं ब्रह्म ज्ञान ॾे, तुंहिंजे हथ में आहे। बाक़ी असां छा कयूं? चवनि था असां हिकिड़ो ई कमु कयूं। कहिड़ो? भॻवान जा गुण ॻायूं, गोविंद जा गुण ॻायूं। ॿियो ॿुधायो असांजे हथ में कहिड़ी शइ रखियल आहे? ब्रह्म ज्ञान अगरि दिमाग़ जी ताक़त ते हुजे हा त वॾा वॾा दिमाग़ वारा भरियल वेठा आहिनि। हा, अहिड़ा अहिड़ा वेठा आहिनि दिमाग़ वारा, आविष्कार करण वारा, कई डिग्रियूं हासिल करण वारा, वॾा वॾा इंजीनियर वेठा आहिनि, वैज्ञानिक वेठा आहिनि। उहे त पाए वठनि हा। वॾा वॾा सामान्य ज्ञान वारा वेठा आहिनि। केॾो न ज्ञान आहे, प्रश्न पुछो पूरो न थियो, उन खां पहिरियों जवाबु ॾेई छॾियो। लेकिन न, हे दिमाग़ जी त शइ ई कोन्हे, ही त भगवद कृपा जी शइ आहे। भॻवान जंहिं ते कृपा कनि, जंहिं ते राज़ी थियनि। इन करे सरल कमु चओ, सर्वश्रेष्ठ कमु चओ, कहिड़ो आहे? भॻवान जो भॼन आहे। निरंतर आराधन करे वरी वरी भॻवान खे चए त हे दातार, मां तव्हांखे भुलिजी न वञा, विसर नाही दातार, अपना नाम दे। बार बार भॻवान खे ॿाॾाए प्रार्थना कंदो अचे, भॻवान खे यादि कंदो अचे, भाव रखे, प्रेम रखे, करुणा रखे, त भॻवान जे लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जेकी शइ असांजे लाइ असंभव जहिड़ी आहे, भॻवान जे लाइ त बिल्कुलु सरल आहे। इन करे असांजो कमु इहो ई आहे कि असां भॻवान जो भॼन कयूं।